सिंधड़ी मावा के खबर ॾींदा आहियूं। फ़कीर दिलबहार नुकरत जी रिपोर्ट मुताबिक़ आला हज़रत पीर साईं पागारा जिन जे हुकुम ते चीफ खलीफ़े फ़कीर कादिर बख्श मंगरियो ऐं सैयद अली नवाज़ शाह विच में मुलाक़ात। चीफ खलीफ़े फ़कीर कादिर बख्श मंगरे चयो आहे त आला हज़रत पीर साईं पागारे जिन जे हुकुम मुबारक तहत मीरपुर ख़ास जे एन 211 ऐं 212 ते सैयद अली नवाज़ शाह जी हिमायत कई वई आहे, जॾहिं त PS 46 ते सैयद शुजा मोहम्मद शाह जी हिमायत करियूं था। साॻिए वक़्तु PS 47 ते मीर जानल्ला टालपुर ऐं PS 48 ते अरबाब इनायत GDA जा उम्मीदवार आहिनि, जिन जी पार्टी ऐं जमायत तरफ़ां मुकमल हिमायत कई आहे। हुन वधीक चयो त पीर साहब पागारे जे हुकमनि ते समूरी जमायत खे पैगाम ॾिनो वियो आहे त उहे मथियनि उम्मीदवारनि खे वोट कनि। उन मौक़े ते सैयद अली नवाज़ शाह चयो त आउं पीर साईं पागारे जिन जो थोराइतो आहियां, जिन असांजी हिमायत कई आहे। अॼोके ऐलान बैदि सुभाणे खां गॾियल इलेक्शन वर्क शुरू कयो वेंदो। उन मौक़े ते ख़लीफ़ो वली मोहम्मद पहोड़, मुख्य चौकी बानी ख़लीफ़ो लाल बख्श अहमदानी, मुख्य चौकी लाड़ गाज़ी फ़कीर मंगरियो, सैयद शुजा मोहम्मद शाह, रईस हाजी अमानुल्लाह खान शर, सैयद गुलाम मोहम्मद बाबू शाह ऐं हुर जमायत जा मुअज़्ज़िज़ीन वॾे अंग में मौजूद आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम साईं अली नवाज़ शाह, असांजा पीर साहब जा जेके ख़लीफ़ा असां सां गॾु आया आहिनि, असांजा जेके दोस्त ऐं जमायत जा जेके मौजूद आया आहिनि, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो हिते पहुचण हज़रत पीर सिंह सरदार जिन जे हुकुम मूजिब साईं अली नवाज़ शाह जी मदद जे लाइ, उन्ही में साईं अली नवाज़ शाह 2 सीटनि क़ौमी असेंबली ते बीठल आहे, 211 ऐं 212 ते। संदुसि फर्ज़ंद PS सिंधड़ी ते साईं शुजा मोहम्मद शाह बीठल आहे। उन सां गॾु असांजे GDA जा उम्मीदवार PS 47 ते मीर जानुल्ला, PS